अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यअतिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाउ वज़्ज़र्राउ वज़ुल्ज़िलू हत्ता यक़ूलर रसूलु वल्लज़ीना आमनू मअहु मता नस्रुल्लाह अला इन्ना नस्रल्लाहि करीब सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेतिरो आवाज़ दुरूद पाक जो अचण घुर्जे हाँ ऐं जेतिरो पिंडाल आहे एतिरो आवाज़ न आयो हिकु दफ़ो ॿीहर। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम स्टेज ते मौजूद मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ऐं हाज़रीन जमात, 18 मुहर्रमुल हराम जी रात 1443 हिजरी जामिया असहाबे सुफ़ा हमादिया घोटकीअ जे अंदर ही अज़ीम शान रूहानी इज्तिमा जंहिंमें अवां सां शरीक आहियूं।
अल्लाह ताला समूरन जी हाज़िरी कबूल फरमाए। मुर्शिदुल मुवहिदीन हजरत मौलाना साईं ज़बीउल्लाह साहब हाले जवी जन जे सेहत में उम्र में अल्लाह ताला बरकतूं करे आमीन चो। जन जी मेहनत जिदोजहद कोशिश सां ही अजीम इज्तिमा मुनक़िद थियो आहे। असल तकरीरूं ऐं खिताब असांजे आलमनि बुज़ुर्गनि सालिहनि जा थींदा। अॼु जे हिन अज़ीम दीनी जलसे में अवी जंहिं जज़्बे ऐं मेहनत ऐं मुहबत सां आया हो, मूंखे उम्मीद है त तव्हीं दिल जे कननि सां आलमनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ऐं हितां रवाना थींदव इन आज़म सां त जेसी ताईं जिस्म में साह हुआ तेसी ताईं हिन क़ुरान जो पासो न छॾींदासीं। ॾुखिया ॾींहं बि ईंदा, सुखिया ॾींहं बि ईंदा, गरम हवाऊं भी घुलंदियूं, सर्द हवाऊं भी घुलंदियूं। तभी पुराणो पाक ॿुधो आहे त सिज ॿ पाशा अॼु रब दुनिया खे पंहिंजी ताक़त ऐं कुदरत ॾेखारी त 20 साल ज़ुल्म जे चकीअ में जन खे पीसियो वियो, जन खे जेलनि में बंदि कयो वियो, जन खे वॾनि वॾनि ट्रालनि में विझी करे जन खे हवा जो गुज़रगाह भी न हो बंदि कयो वियो। जन जे मथां दुनिया जी ताक़तवर ज़ाहिर में हुक्मराननि जदीद हथियार इस्तेमाल कया, पर उन्हनि हिन क़ुरान जी भर न छॾी। 20 सालनि खां पोइ रब उन्हनि खे हिन इज़त वारी कुर्सीअ ते वेहारे ऐं दुनिया जे फिरौननि खे ॾेखारियो त देर आहे पर अंधेर कोन्हे, मदद अल्लाह जी हक़ वारनि सां आहे। बेशक सुभान अल्लाह आस्ते चइजो मतां ॿुधी वठो। इंशाअल्लाह रब जे रहमत में उम्मीद है चओ सब वो ॾींहुं अल्लाह असां खे भी ॾेखारी। हिते भी ज़ालिमनि हणी हंधु कयो आहे, हिते भी जाबिरनि हणी हंधु कयो आहे, पर उलमा जे सलाहियतुनि, उलमा जी क़यादत ऐं उलमा जी जिदोजहद के सलाम आहे। नाउमीद कोन्हियूं, वरी हिकु दफ़ो ॿीहर सॼो अथऊं ईंदड़ आचर ते कराची जेके जागनि था उहे इंशाअल्लाह चवनि कॾहिं कम भी आहे, मोल साहब गर्मी भी आहे, तबियत भी नासाज़ आहे, घर वारीअ खे भी थोरी तकलीफ़ आहे। अल्लाह सेहत ॾींदो, आमीन चओ ॾाढा। कराची जे हिन अज़ीम दीनी जलसे में अवां के गैरत जो, ईमान जो इज़हार करणो आहे ऐं भरपूर ताक़त जो मुज़ाहिरो करणो आहे। समूरा तैयार आयो, ॿई हथ फिज़ा में, समूरा तैयार आयो। तकबीर जो नारो उथी हणाए न फ़कीर, ईअं हणाइबो आहे। पोयां जवाब ॾियो न। अल्लाह से फरमायो कुरान मजीद में, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम। छा तव्हीं गुमान था कयो त असीं इएं जन्नत में वञूं, तकलीफ़ भी न अचे, माली जानी खर्च भी न थे, वक्त भी न कढूं, घर भी न छॾियूं। अल्लाह से फरमायो हिन रहमत वारे कुरान मजीद में ज़ियारत कयो।
हाणे तुझे टच मोबाइल ऐं फेसबुक जा प्रकार अची विया आहिनि। लाहौर में खतरनाक वाक़ियो थियो आहे। ठटे में ताज़ो दफन थियल न्याणीअ जो लाश ॿाहिरि कढी उन सां बेहुरमती पई थिए। हिक नौजवान के सखर जे होटल में 3 ॼणनि ज़्यादतीअ जो निशान बणाए कत्ल पिया कनि। हीअ बेहयाई हीअ उरियानी जंहिंजे लाइ आलिम अॻ में रोअनि पिया ऐं तव्हांखे होशियार पिया करनि त ही मुल्क बेहयाई जे तरफ़ तेज़ीअ सां वधे पियो। अॼु अखियुनि जे साम्हूं अणवणंदड़ वाक़िया पिया अचनि। अल्लाह जो नालो अथव आलिमनि जो साथ जो, न त हालात अञा ॾुखिया पिया थियनि। तव्हां फ़ैसिलो बर वक़्त कयो ऐं जल्दी तकड़ो फ़ैसिलो कयो त जीअं हिन मुल्क में हिन क़ुरान जो कानून ही जेके हराम खोर मुसलत हिन सां मथी गवर्नमेंट तोड़े सूबाई हे हिक बूढ़े जा काना आहिनि, समझो नथा। हे कोरोना के 2 चुंबड़िया पिया आहिनि, हो बि मुंहुं ढकी वेठा आहिनि। वरी जॾहिं मोहरम जी तारीख़ न आई त कोरोना हली वई। वरी 11 12 गुज़री त कोरोना समुंड खां मोटी आई। अकुल खां त कम वठो त इहा बीमारी आहे कहिड़ी जेका 8 ॾींहं वञे थी वरी 15 ॾींहं अचे थी। मार्केट में न आहे, स्कूल में आहे, होॾे कोन्हे बदमाशी वारी जाइ ते वरी मस्जिद में आहे। आख़िर इहा शइ कहिड़ी आहे? इन जे पोयां हथ कंहिंजो आहे, तव्हीं सम्झो था या कोन? दुनिया जा मामला त सम्झ वेठो आहे, हर माण्हू जज लॻो पियो आहे, वकील लॻो पियो आहे, पर हिन मामले में शिको मुंहं ते चाढ़ियोसीं कोरोना खणी आई आहे। अॼु मां हिन जलसे में अर्ज़ पियो कयां, आहे त बि रब इन बीमारीअ को बचाए, नाहे त रब इन मंसूबे के नाकाम करे। आमीन चओ सबूरा। ख़ामोश बाबा सही। इन जलसन ऐं प्रोग्रामनि के रोकण जी साज़िश आहे। तव्हीं जी तैयारी मुकम्मल आहे? चओ सबूरा। जेको हुकुम बुजुर्गनि जो आलिमनि जो उन ते लबैक चवंदा। हाणे जो हाणे कोई रहियल बि आहे न, सुबुह साण पंहिंजो नालो लिखरायो। मतां ज़िंदगीअ जो आख़िरी जलसो हुजे, तुंहिंजो नालो सजणनि जे कतार में लिखजी वञे। चओ सबूरा। अल्लाह से फरमायो कुरान मजीद में, ईमान वारन के कलमे पढ़ण वारन के तव्हां पाण के थोरो न समझो, तव्हां पाण के बेहथियार न समझो, पर मां रब जी मदद अवां सां गॾु आहे। काॾे निमरूद काॾे मंडड़ो मशरो, रब कारवाई उहा कराई जो दुनिया के डंदे आंगुरियूं आयूं। अॼु बि उहो रब आहे जेको अबाबीलन जे ज़रिए काबतुल्लाह जी हिफ़ाज़त कई। अॼु बि रब उहो ई रब आहे जंहिं फिरौन खे पंहिंजे लश्कर समेत पाणीअ में ॿोड़ियो। अॼु बि उहो रब आहे जंहिं अबू जहल खे 2 नंढड़नि मासूमनि जे हथारों बदर में ज़लील करायो। अॼु बि उहो रब आहे, सदियूं गुज़री वयूं हिन, साल गुज़री विया, तुझा तमाशा, तुझा खेल, तुझा फिल्म, तुझा ड्रामा हलन पिया, पर कुरान जो इल्मु बंदि कोन थियो आहे, अञा बि वधे पियो। हज़ारे हुया अॻ में, हाणे लखनि जे तइदाद में कुरान जा हाफ़िज़ बि, तोखे आलिम बि, मुफ्ती बि मिलंदा। चओ सबूरा, इहा मदद कई आहे। हज़ारे यूनिवर्सिटियूं, कॉलेज, स्कूल शीश महल ठहिया पिया आहिनि। 2 लख रुपया पगार, इहो ज़रा जुदा गाॾियूं कायूं, कुराड़ीअ खे 10,000, रूढ़ जेका पई आहे अंदरि खट ते उनखे बि माण्हू गिलियूं ऐं सेंटर ते वठी वियो आहे त ॾाढी कुराड़ी 10,000 वठी जाए, पोइ चटी मर जाए। मथां असां हेॾे होॾे थियूं, हे छोकिरियूं नौजवान स्कूल ऐं पंहिंजो हॉस्टलियूं वग़ैरह वग़ैरह भॼ भॼा। इन गोॾे जेॾी बुख माण्हुनि खे वॾा वस कयूं, पर वाह मुंहिंजा रब, जंहिंजी यारी क़ुरान सां पकी हुई, उहे अॼु बि क़ुरान खे चुंबड़िया पिया आहिनि। अॼु हिन मेड़ में ॾिसी करे तव्हां अंदाज़ो लॻायो त क़ुरान जा आशिक़ वॼिया आहिनि, खुटिया न आहिनि। अॻिते छा इरादो आहे? वक़्तु साईं गुलाम यासीन हो,
अल्लाह से उनजे सेहत में बरकत करे। साईं ज़बीउल्लाह के मां गुज़ारिश कई मेरी राती मजबूरी आ दुआ ते बुजुर्ग चंदा मुझे घर में फौती चला तमाम बेजरा साईं जन जे करे जो दरगाह है दुआ वठणी ही इन जे करे हाजिरी जरूर लगाइणी ही पर तवा के तैयारी कराइणी आ त न पोड़ा रहन न जवान रहन सब तैयारी कयो त कराची में हली करे पंहिंजे आलमन जे हथ मजबूत करे। बाकी मदर समझे आलमन के लोडो डाए मौलाना ए ई अन जी फूसी बुंड ते वे औ चवे काबू थी जाए मां उठा थी तुझे उठण सा बुंड ते असर नता गालायो ए चाची फिरदौस औ यो पंजो चटो शेख रशीद ये तो कुल भौंकड़ियों पुती क्यों काथों जो मोटरसाइकिल लींदी आ न तो भौंकड़ी पुती यऊ यऊ कंदी आ उन जो असर न पवंदो आ। तू गाड़ी हलाईंदो रहो खोड़ आया खोड़ विया किन जा लाश भी हिंद कोन आया आलम अज भी अथी कुरान अज भी आए क़यामत जे सुबुह तई तो कुरान होंदो छो त हिफाजत रब पंहिंजे ज़िम्मे कई। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र छड़ो तवी सजाया छो बापा शेरे जड़ा पारुथी चाय रखल गोड़ ए बसो खिसे में दई तो के ईंदा मानू नचाइन जे भोलिया के फकीर सूज़के दे छत ते चढ़ी झुमरी वणंदो इलेक्शन में एड़ा पेटो कुला हणंदो जण वडाई लंघास कुछ न मिलंदी है पाण बुखिया ने नाग जे चक जी सुई ना है कुत्ते जे चक जी सुई ना है पोर छा पिया चन सुई काने पर कुत्तन के ता होडो खत्म कयो काडो एड़े वाह जो मिलिया कुल एक बे के गोले लदो तो टोलो ही टटन जो आ गोडे ते मुक उनके जानी दा वैसा न विञाए पंहिंजो अकुल पंहिंजो दिमाग पंहिंजी सलाहियत न विञाए जॾहिं बि वक़्तु अचे न साधो आलमन जो ॾेई छॾे रिज़्क़ रोज़ीअ जो मालिक केरु आहे। हिननि चंडनि डटा ॾिना घर ॾींदासीं नौकरियूं ॾींदासीं रोड पका कंदासीं घणनि जा रोड पका थिया शहर ड्राए मुल्क ड्राए गोट ड्राए घर ड्राए हे छा त एड़ा मथे न लगाइन खुदा को महल सा घुराइन हिननि त वरी हणी हथ कयो आहे कोरोना जे करे ख़ल्क़ खुदा जी भुख मारे सॼो माल पंहिंजे पेट में विझी हिक ॾींहुं तो मरंदा चओ समूरा कुड़मी अज भी कुड़मी आ गरीब अज भी गरीबा मजदूर अज भी मजदूर आ मिस्कीन अज भी मिस्कीन आ असा मुल्लन के भी परवाह ना है असा के भी रब वो कुरान ॾेई छॾियो आ जो दुनिया 3 वेला पई खाए मौलवी 4 वेला पिया खाए पिणे ॾाॾे के मोकल थी सब कबर में उथारिया असा जी लसी मानी कोई बंद करण वारो जायो ही ना चओ समूरा हिन सजे इलाके हिन तर जो कोई न मदरसे साईं वारन जेके कुलो ॾिनो आ अल्लाह ताले बच्चन में बरकत कंदो आमीन चओ समूरा मार जो पे कयो कुरान दो चवे तकलीफूं त ईंदियूं आज़माइशूं त ईंदियूं मिठियूं माइटियूं भी टुटंदियूं के दरका ॾींदा के दाबा ॾींदा के तुझी कुड़मत खसींदा के तो के गोठ मो लॾाईंदा के तुझके नौकरीअ तो लाराईंदा पर चो रिज़्क़ जो ज़ामिन केरा कुरान दो फरमाए वका अय्यम मिन दाबतिल्ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यरज़ुकुहा व इय्याकुम व हुवस समीउल अलीम। बीजाते फरमाई वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तऊदहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। तीजाते फरमाई इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। उवा मखलूक जैमें सलाहियत ही ना है कमाइण जी मजदूरी जी नौकरी जी उन्हनि खे रिज़्क़ केरु थो खाराए हर जमीन ते चुरंदड़ एड़ी का मखलूक काने जंहिंजे रिज़्क़ जो ज़िम्मो रब न खयो हुजे एडा वडा खजाना रब जा खाइण वारा खाइण पिया पीअण वारा पीअण पिया पर जो रब जे खजाने में का खोट ऐं कमी कोन आई आ। ओ गरीबो मिस्कीनो मजदूरो हारियो मौलवियो तालिबो डॉक्टरो जजो पुलिस वारो वगार न वहो वगार कुरान जी वहो वगार
मदरसन जी वहो वांगार मिठे मोहम्मद जे खत्म नबूवत जी वहो वांगार मिठे मोहम्मद जे सहाबा अहल बैत पैगंबर जे पाक बीबिन जी इज्जत कयो अज शा दुनिया में बुधो पिया एकरे पासे गौ रब जे जात ते हमलो बे पासे जो मिठे मोहम्मद जे खत्म नबूवत ते हमलो टे पासे ते मिठे मोहम्मद जे सहरन ए जाटन जे मथा ज़बान गलत पे इस्तेमाल ते हेडे नजर कर त आलमन ते तनकीद बराए तनकीद पई थे कुरान जे इल्म जो गलत रुख पिया ॾियन अज मुसलमान कलमे पढ़ंदड़ नौजवान भी वेठा हो पोड़ा भी वेठा हो समझदार वेठा हो 1400 साल गुजरिया इन कुरान जे नाज़िल थियण के अज भी जे कदे तवा जे गोठन में मदरसन में मस्जिद में कुरान पढ़जी रहो आ त हिफाजत रब जी आ जो मेहनत आलमन जी आ खुदा के हाजिर नाज़िर समझी फैसलो दियो सुखा टुकर हे भी हुए आया थी अफगानिस्तान में जब सुखा टुकर पिसाए पानी में खादा टे दिया भूख ते वेठा हुंदा हा पर रसूल जी सुन्नत न छजऊं ए कुरान न छजऊं ए साबित कदम रहा अज दुनिया के डंदे आंगुरी वन चो न हां सही ए इंशाअल्लाह दुनिया मनी दी चो दुनिया ए समूरा चो मञण भी घुरजे पुरअमन कौमा वडी सलाहियत वारी कौमा पहचन सा जेको पर परावन सा भी भले हलन जो इन जे दस्तूर में यो नबी ए शरीयत ए कुरान जो सबक आ तवा के मां अर्ज पियो कया जेके तवा जे इलाकन में रोडन ते रस्तन ते मदरसा है उनन मो तवा के आलमन मो का तकलीफ होती आ हे हेडो वडो इदारो आ जे में पेपर का दर्स हलवा वरी मगरिब पढ़ी जिक्र हलवा वरी बुजुर्ग आया है ये दुआऊं गुरन पिया तालिब पढ़न पिया तवा जा टुकर लसी जो ढुक माखण जो ढुक ए जेको कणक जो कटो अन जो पिया वो तवा जो सजायो पियो थे अज अवा जे सामू इन कुरान जो जलसो आलमन हाफिजन जो दिस्तारू मुख्तलिफ गोठन शहरन में छन पयूं तवी बुधायो तो कुरान जे मदरसन मो तवा सा के चंगाई मिली आया बुराई गालायो हलो अंग्रेजी ने अस्पताल जो हाल ॾिसो इहे डॉक्टर जेके सरकारी अस्पताल में इन जी कुंड कुंड में प्राइवेट अस्पताल खुलल आहिनि तभी सरकारी अस्पताल में वञो ई डॉक्टर ताने ॾिसंदो ॼण सब भाती ता मारिया अथस वञ प्राइवेट में भात पट थर्मामीटर चाड़े से पटो हने चीच में सुई बिलन पे शुगर भी दिसे हेडम भी दिसे 1200 रुपया फीसा खिली भी गालाइंदो चंगे नमूने भी गालाइंदो उन को को दवा दींदो 5-8 जी पर पोयो रख भी लिखंदो वडी मछी भी न तरल छे भी न गोश्त भी न मिठाण भी न लूण भी न सड़प भी न समझो आया ना बाकी मिठी खाए छा पर खबर भी कोन तन हाने तो मुजा मिठा असानो जे को मरीज कल फौत थियो ना उन जे शहम दी जो बिल 6.5 लाख निकतो खुदा जी जात शब्द बोलना शा होयो शा न होयो मां यो आवाज कण कोन आयो पर मां अर्ज कण आयो तसा व टिका खबर ना तफ्तीश काने पतो ही कोने हाने मां आवा को पुछा दो 3 साल लरे गट स्कूल बंद कॉलेज बंद यूनिवर्सिटी बंद पर डिग्रियों हलन पयूं 7 का 8 8 का 9 9 का 10 सुभाण ये मास्टरों डॉक्टर थींदा चो न सही खबर ही ना है न हाने जने इम्तिहान पर्चा प्यालन तो पुलिस बीठी हो जे बस होशियारी तो काफी न कजो अरे जड़ी पढ़ाई ना है चूतियन की बात है चूतिया हुकूमत में चढ़िया है ने अलाए गिद्दू बंदर मो निकरी आया ने सही आजाद भुट्टो मरोम चंदो तले आहे गिद्दू बंदर जा चुडले ने जडी तवा जी सब छे खुलला त स्कूलन केड़ो डो कयो छोड़ था गालायो पर हिनन जी अंदर में कार हुई वा केड़ी ताकि मैं कयो स्कूल बंद कॉलेज तपो मुलन के धक्कू ही कोणदा से पर मुला हलाज नाले जी ता कायद तवा के सजानी दान जम को वठी जे जे जम जो वाकिफ हुजे उन जा डंट
इमरान खान जरी पेरे दी आयो तो मौलाना फजल रहमान वाहिद लीडर हो जै चयो तो हिन मो खैर जी उम्मीद काने चंडे बार जा पेर पीगे बि पदरा सुमारे से सऊ तो डुल मथौ अबा मौलाना जी गाल सही नहीं दिया कौन खुदा खातर चो मुझे करे न खुदा खातर फैसलो जो तो गाल सही निकती है कौन हाने जो मुल्क हले पियो अल्लाह तो खैर करे 5-8 ॾींहनि में हिन जो फीथो पीअण वारो आहे इन जे करे राशिद महमूद सुमरे दिलेरी जो कदम खणी कराची में किया इंशाअल्लाह ताला लखन जो मेड़ थींदो चो समूरा हर विख कराची दे हुंदी आज 29 अगस्त चो समूरा इंशाअल्लाह तैयारी आ छा ॾिसो हेजे त नज़र कयो हे हाले जी शरीफ वारनि जी शाख हिन इलाके वारनि ते रब ख़ास मेहरबानी कई आहे ऐं तव्हां असां शुक्र कयूं जो असांजो वास्तो हक़ वारनि सां आहे चओ कंहिंसां चओ समूरा मदद अल्लाह जी अवांगो परे काने अल्लाह से फरमायो मां अॻियनि खे बि आज़मायो पेरन के भी आजमायो इम्तिहान उन्हनि जे मथों भी आया एतरियूं वॾियूं तकलीफ़ूं एतरा वॾा इम्तिहान जो चवन पिया मता नसरुल्लाह कॾहिं मदद ईंदी कॾहिं अल्लाह जी नुसरत ईंदी घोटकीअ जे इलाके जा गयूर कलमे पढ़ंदड़ मुसलमानो मथों रब जवाब ॾिनो अला इन नसरल्लाह करीब मदद तव्हां जे वेझो अची चुकी आहे मदद परे कोने तवी इस्तिकामत कयो तवी साबित कदम रहो तवा कंहिंजे लोभ लालच में न अचो कामयाबी तवा जा कदम चुमींदी अॼु तव्हां खे वक़्तु आहे अॼु तव्हां खे सॾु थियो आहे एॾी बुरी हालात मुल्क जी कॾहिं न थी मौलाना बेहयाई उरियानी फहाशी जा सामान बाजारन में घिटन में जगन में उनके लाइसेंस पियो मिले ऐं शराब खोरी ते एतरी अॻिते अची चुकी आहे जो होटलन ते चांहि जो नालो छा जो नंढी चैनक वॾी चैनक पर उन में आहे शराब समझो था ना इहो हले पियो मिले पियो जेकॾहिं तव्हीं दाह कूक कयो इंतजामिया खे त तव्हांखे ख़ुशि करे मोटाए ऐं शराब खोरनि ॾे वेंदा त बाबा मौलवी उथी पिया अथव हाणे 1000 वधायो त ठीकु न त सुभाणे छापो लॻंदो रात जो 12 बजे छापो हुई 5-8 रातों रात बदली कराए हले जो 3 ॾींहं मूंखे फोन पियो करे आप साहब मां जो जी जेका बुराई हुजे त ॿुधाईंदा कयो मां जो इहो ईअं जे कुआ विया पे पोइ बिले चयो त मां छॾाया सभिनी खे खाई ऐं चई त मां न अचां त वॾो खून ख़राब थिए हे बिला इन गई 5-8 लख हयूं हो त वञे पियो हाणे ने दात मौलवी ने जुलूस रैली कढन ते जुआ ते शराब हिते सिना ते फलाणो बस उन में वेंदा या 2 रुपया ठंदा हाणे लाक जाऊं ए कोरोना में पुलिस जो ट्रायल मोबाइल घुमन सजा शहर बंद वरी 5 सिपाही वजन अबा चौकलन वारे ते हेतरो थावन वारे ते हेतरो कपड़न वारे ते हेतरो वतियूं ठव कयूं बुंग कयूं खल्क खुदा जे के निपोड़े जे कमंद निपोड़ ना ए आदलपुर दे करी जाओ घणा कमंद जा दुकान छड़ो ॾिस सभु ठहो थो थिए इन निपोड़े अवाम के ऐं चवन प्यासी तव्हांजा सजणो तव्हांजा आलम अथव साथ ॾींदो बस मुझो तकरीर आवाज गुरु आ बुजुर्ग घणा आहिनि वक्त भी कम आहे आलम पिया चए हिते दुआ वठण आया हूं वाइज़ करण न आया हे दुआ जो दवा तव्हीं भी दुआ ला आया हो बस टेपर ये तेरी गर्मी तो तुम का सिज हेडे तो अचे अची जो वलियन दुआऊं घुरियो न त हाणे झंडा है पैर का अलहमदुलिल्लाह अलम जो झट को पो झूठा ईंदव पर वञ जो न दुआ तई अल्लाह से तवा जो अचण मुझो चवण कबूल फरमाए रब उलमा जे इज्तिमा के मौलाना फजल रहमान जे सेहत में उम्र में अल्लाह बरकत करे अफगानिस्तान के रब इस्तिकामत ए रब उनकी गैबी मदद फरमाए अल्लाह पाक सभी जो अचण कबूल करे व आखिर दावाना